अस्सलाम वालेकुम। अॼु असां SST जो पेपर जेको 19 तारीख़ फ़रवरी जी 2024 ते थियो आहे उन जो सिंधी सेक्शन जेको आहे उहो सॉल्व कंदासीं ऐं गॾोगॾु हिकिड़ी शार्ट जेका आहे एक्सप्लेनेशन बि जिते ज़रूरत हूंदी त उते मां ॾींदो हलंदुसि। अच्छा, पेपर एॾो को क्लियर कोन्हे, इन जे करे तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे वर्ड ते मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कजो। अच्छा, शुरू था कयूं। सुवाल नंबर पहिरियों आहे, नाविल चौथ जो चंड कंहिंजो लिखियलु आहे? त ही लिखियलु आहे लालचंद अमर ॾिनोमल जो। ठीकु आहे, नोट कयो। सवाल नंबर ॿियो आहे, अलामा आया काज़ी कॾहिं पैदा थियो? साईं अलामा आया काज़ी साहिब जन 1886 ईस्वी में पैदा थिया हुया। हिते क्लियर न आहे, शायदि ही बी आहे 1886, त इहो नोट करे छॾियो 1886। ऐं किथे पैदा थिया सवाल अचे त किथे इन जो ॻोठ बि जेको हुयो, ॻोठ हुयो पाट शरीफ़, ॻोठ जो नालो ज़िले दादू में। ठीकु आहे। अॻिलो सवाल आहे असांजो जेको आहे उहो नूरी मोहाणनि जे कहिड़े क़बीले मां हुई? त हे गंदरी क़बीले मां हुई। ठीकु आहे। सवाल नंबर ॿियो आहे असांखे वटि, रिसालो तौहीद कंहिं जारी कयो? हाणे हीउ जेको तौहीद रिसालो आहे इहो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जेको आहे जारी कयो। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल आहे, मां तव्हां ॾांहुं अॼु शाम ईंदुसि। हिन जुमिले में मां लफ़्ज़ ज़मीर जे कहिड़े क़िस्म सां तालुक़ु रखंदो आहे? हाणे हीउ जेको तालुक़ु रखे थो ज़मीर मुतकिलिम आहे। मुतकिलिम यानी कलाम कंदड़। मां, असां, इहे छा आहियूं? इहे ज़मीर मुतकिलिम हूंदा आहिनि, यानी कि कलाम कंदड़ हूंदा आहिनि। ऐं ज़मीर हाज़िर हूंदो आहे यू, यू माना तूं या तव्हां। बाक़ी ॿिया जेके ही शी इट आहिनि उहे ज़मीर ग़ाइब हूंदा आहिनि। ठीकु आहे। अॻिलो सवाल आहे, अख़बार अल वहीद कंहिं जारी कई? हाणे हीअ जेका अख़बार अल वहीद आहे सर अब्दुल्ला हारून जारी कई हुई। हिते को बि जेको आहे सो अहिड़ो सही जवाबु न ॾिनल आहे, इन जे करे थी थो सघे SPSC 2 मार्कूं एक्स्ट्रा हिन जूं ॾेई छॾे। ठीकु आहे। अख़बार अल वहीद कंहिंजी? सर अब्दुल्ला हारून जी जेका आहे उहा जारी कयल हुई। ठीकु। उनखां पोइ सवाल आहे, किताब मुक़दमा लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे? ही खोड़ दफ़ा मां पंहिंजे वीडियोज़ में बार बार हिन जो ज़िक्र बि कयो आहे। इहो किताबु आहे डॉक्टर गुरबख्शाणी जो, होतचंद मोलचंद डॉक्टर गुरबख्शाणी। उनखां पोइ सवाल आहे, सिंधी में पहिरियों साहिब दीवान शाइर केरु हुयो? ही ख़लीफ़ो गुल मोहम्मद। ही बि असां वीडियोज़ में डिस्कस करे चुका आहियूं। उनखां पोइ सवाल आहे, सर जॉन मार्शल मुअन जे दड़े जी खोटाई कॾहिं शुरू कई? ही 1922 आहे उन में। ठीकु आहे। अॻिलो सवाल आहे, किताब तारीख़ तमदन इस्लाम, तारीख़ तमदन इस्लाम कंहिंजो लिखियलु आहे? ही लिखियलु आहे हिन मौलाई शीदाई साहिब जन जो। हिन जो जेको आहे पूरो नालो रहीम दाद ख़ान मौलाई शीदाई आहे। त ही हुयो अॼु जो असांजो जेको आहे हिन जो पेपर जो सोल्यूशन। उमेद त तव्हांखे सुठो लॻंदो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।